सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह ताला अन्हो जे साम्हूं कुछ माण्हुनि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज जो वाक़ियो बयानु फरमायो त इन ते सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह ताला अन्हो पुछियो, अवा क़ाल ज़ालिक, छा वाक़ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो फरमायो आहे? उन्हनि जवाब ॾिनो, जी हाँ। इन ते सिद्दीक़ अकबर रदी अल्लाह ताला अन्हो इरशाद फरमायो, ला इन क़ाल ज़ालिक ला सदक़ा, यानी जेकॾहिं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त सच फरमायो आहे। माण्हुनि चयो, छा अव्हां इन ॻाल्हि जी तस्दीक़ कयो था त हू राति बैतुल मक़दस विया ऐं सुबुह थियण खां पहिरियां वापसि अची विया? फरमायो, जी हाँ, इन्नी ला उसद्दिक़ुहु फ़ीमा अबअदु मिन ज़ालिक उसद्दिक़ुहु बिख़बरि समाई फ़ी रौहतिन औ ग़दवा, यानी जी हाँ, मां पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी आसमानी ख़बरनि जे मुतालिक़ बि तस्दीक़ सुबुह शाम कंदो आहियां ऐं यकीनन उहे त हिन ॻाल्हि खां बि वधीक हैरान कंदड़ ऐं ताजुब वारियूं आहिनि। उन्हीअ ॾींहुं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, या अबा बकर इन्नल्लाह सम्माका सिद्दीक़, यानी ए अबू बकर, अल्लाह पाक तोखे सिद्दीक़ जो नालो ॾिनो। रिवायतनि में आहे त इन खां पोइ पाण रदी अल्लाह ताला अन्हो सिद्दीक़ यानी सचे जे नाले सां मशहूर थी विया। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो, सब्सक्राइब कयो।